अस्सलाम वालेकुम, मां आहियां बिलाल मज़ारी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल बिलाल मज़ारी ऑफिशियल। सो अॼु आया आहियूं देशी नज़ीर साहब जे जेको आहे सो ॻोठ वारे बंगले ते ऐं उनजो विज़िट बि कराईंदासीं तव्हांखे। ऐं हाणे असां पुॼी विया आहियूं तक़रीबन। आवाज़ नज़ीर साहब ॾियो हाल अहवाल। सर तो तव्हां ॿुधायो। गेट खोल रहा आहियो त तव्हांजे बंगले जो विज़िट कयूं अॼु असां। वाह वाह साईं, माशाअल्लाह। हे साईं तव्हांजे ॻोठ जो बंगलो? हा सर, ॻोठ मुंहिंजो अबाणो जिथे ऐं पैदा थियुसि। अच्छा। असांजो तॾो मनो मिसाल तौर सॼो कुझु असांजो इहो ई आहे ॻोठ। वाह वाह साईं। अॼु ताईं नज़ीर साहब जे ॻोठ घुमण आया आहियूं ऐं घुमाए थो पियो पंहिंजो जेको अबाणो घर अथसि उन में। ऐं अॻिते जा मनाज़र असां तव्हांखे ॾेखारींदासीं। हे साईं जेको आहे देशी नज़ीर मज़ारी जो डाइनिंग रूम, जिते महिमान अचनि, सुठा सुठा माण्हू अचनि त उन्हनि खे जेको आहे विज़िट कराए ऐं खाधो हिते वेही करे सुकून सां वेही करे लंगर जो प्रोग्राम हिते थींदो आहे। ऐं मूंखे त ॾाढो मज़ो आयो। हवा देशी नज़ीर मज़ारी जो काट ते हिकिड़ो रूम तव्हांखे मां ॾेखारियां थो। इलाही रूम ठहियल आहिनि पर इन ई टाइप जा ठहियल आहिनि, इन जे करे मां फ़िलहाल तव्हांखे हिकिड़ो ई रूम थो ॾेखारियां। अच्छा नज़ीर साहब, हिन ॻोठ जो नालो? इहो ॻोठ जो नालो मज़ारी ॻोठ सां मशहूरु आहे असांजो ॻोठ। मज़ारी ॻोठ बिरादरी। हा मज़ारी ॻोठ। बहितरीन। हे तव्हांजी उतां ऐं तव्हांजो घर? मुंहिंजो घर ई आहे। ही पंहिंजो घर आहे? हा माशाअल्लाह, बहितरीन। ऐं जेको आहे तमामु घणो मज़ो आयो तव्हांजो कश्मीर शहर, तव्हांजो मज़ारी ॻोठ घुमी करे। हा, ऐं तव्हां इहा मुंहिंजी हसरत बि पूरी कई त मूंखे कश्मीर घुमणो। उहो तव्हांजी वॾी महिरबानी। पंहिंजो तॾो अॼु महिरबानी, लव यू। ॿाहिरां असां व्लॉग जो एंड कयूं ऐं दोस्तनि खे ॿुधायूं त असां हिते ई कंदासीं व्लॉग जो एंड, छो जो शाम इलाही थी वई आहे ऐं तव्हां बि सोचींदा हूंदव त हाणे रिज़ल्ट बि सुठो नथो अचे। सो व्लॉग जो कयूं था एंड। मिलंदासीं नेक्स्ट व्लॉग में। तेसिताईं सिंध सलामत, साथ सलामत, सदाईं गॾु।